अचल वारा जिब्रील हेठा मोहम्मद सदरीन का मथे पे हो गया। नंढा न वॾा ॾाढा जो सुभान अल्लाह। नंढा न वॾा अर्शन मथे अरबी वयो भला गलो ला बि कमाली ही सारो जहान रोशन थियो। कशफत जाबी जमाली ही वस्पो सोहणे जो सब सुठो खाण भी सुठो पीअण भी सुठो मुरकण भी सुठो हलण भी सुठो। अमर आमिना थी फरमा मिठो मोहम्मद मुझे पेट में ओगरा इरादा अतर जी खुशबू पत्थर ते कदम रखा पत्थर अटो बणजे मां जबलन में बकरियूं चारिया पत्थरन में आवाज अचे आमिना मुबारक थई तुझे पेट में अजन जो सरदार पोयन जो सरदार नूरन जो सरदार आमिना यो बच्चो जमई इन बच्चे जो नालो मोहम्मद रख जा। नालो छा रखे जा छा मोहम्मद पत पादा चप चुमियूं ॾियनि केड़ा सोहना है नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे। केड़ा सोहना है नाम मोहम्मद। मौला महमूद खोसे वारा पुछन था मोहम्मद जी माना जे मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश्ता तारीफ करे अर्श तारीफ करे सारी कायनात तारीफ करे अर्श वारो रब तारीफ करे मोहम्मद उनखे चइबो आहे। ॾाढा असो जी इज्जत मोहम्मद जे गुलामी में। मदीने पाक में बारडा रान पिया खेल इमाम हुसैन भी गड्डा हजरत उमर जो आयो सब बार भजी विया इमाम हुसैन भी रहो भगो ही कोन सोने उमर जो सोना हुसैन तू कोन भगे सब भजी विया तू भी रहे छो जे मां छो भजा मुखे पक्का तो उमर तू मुझे नाना मोहम्मद जो नौकर आहे नंढा न वॾा मुखे पक्का तू मुझे नाना मोहम्मद जो गुलाम है। ये जो चे खुदा जो कसम हजरत उमर गोडन बरस जमीन ते किरी पियो अखिन में गोड़ा बही पिया अकल करे चे हुसैन क़यामत में रण करे रब के चे जा कही उमर मोहम्मद जो गुलाम है। फख्र गाड़ी में ना है फख्र बंगले में ना है फख्र दौलत में ना है फख्र ऐसे में ना है फख्र नौकरी में ना है फख्र मोहम्मद के गुलामी में है। तमाम मोहम्मद जो गुलाम आया मां मोहम्मद जो नौकरा मोहम्मद जा गुलाम थियो दुनिया जो गुलामी में जिल्लत आ कुरान ठाए पढ़े कारिया मैतुल्लाह जो दीदार करे हाजिया तलवार करे मैदान में निकले गालिया कुरान मुताबिक फैसलो करे कालिया कलमो पढ़े हबीब जो दीदार करे साहबिया अजान बुधी मस्जिद में अचे नेक नमाजिया खुदा जो कसम मोहम्मद जो गुलामी में इज्जत आए बिलाल सैयद कोने हबशिया पंजो कोने परावा बूरो कोने कारवा मक्के मदीने जो कोने हबश जो आ मेरा जवारी रात गुमे फर्श ते जुत्ती जो आवाज अर्श ते पियो अचे ॾाढा ज़ोर सां तहां जे सुभान अल्लाह ॿुधी माण्हू ईंदा सम्झंदा मुल्लो अकेलो कोने जलसो भरियो पियो आहे जिन सुभान अल्लाह चया थोड़ो अॻिते सुरी अचो थोड़ो अॻिते जिन सुभान अल्लाह चया सुरो भला एल थी लॻल अथव सुरो सुरो अञा त अचनि पिया गाॾियूं मोटरसाइकिलियूं चिंगिचूं रेड़ा हल खोसन में क़यामत थी अचे क़ुरान जो जलसो आहे सब जो सुभान हाय अंदाजो त कर हे मोहम्मद जा आशिक हे मोहम्मद जा दीवाना इन अल्लाह ला यंजर इला सुवरिकुम रब जी नजर शक्ल ते ना है माल ते ना है औलाद ते ना है नौकरी ते ना है गाड़ी ते ना है मंगले ते ना है रब जी नजर नियत ते आ इरादे ते आ ओ गुस्ताखो असा जो नबी जी ताइन करने वालो फ्रांस जा कुत्ता बुधा पाकिस्तान अमेरिका जो गुलामन जो ना है पाकिस्तान क़यामत तक मोहम्मद के गुलामन की धरती है। राजा जो सुभान अल्लाह जोर से असा जो नबी लावारिस ना है किरोड़े कलमे वारा अज भी मोहम्मद की इज्जत ते जान कुर्बान करने जला तैयार है।
अच्छा मुतालबा था क्यों नवाज शरीफ का जो इस्लामाबाद में सफारत खानो फ्रांस जो बंद करे अमले के पत्राणी मुल्क निकाल कर टीवी ऐलान कर तो पाकिस्तान अमेरिका जो गुलामन जो लाए पाकिस्तान मोहम्मद जो सज्जन आशिकन जो मुल्क है। भाई भाई हद बरात करे जो भाई हद असा के जान प्यारी ना है मोहम्मद जी इज्जत प्यारी है। असा के जो बंदमा सबक यो मिलो नबी की इज्जत हो हुर्मत पे मरना ऐन ईमा है। सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमा है। डराता है मुझे दारो रसंद अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमा है। मोहम्मद अजा इश्क है मोहम्मद अजा दीवाना है। सिर बने जान बने घर बने रब के ताज जो कसा नबी जो कलमो पढ़ा डॉक्टर खालिद वांगर टुकड़ा थी रक्त में भेजी खुदा जो कसम हाज़े कौसर थे मिठे मोहम्मद से मुलाकात करना ये जनवारा ना है ने ये हमारी गंजी सरकार में ये छो मुल्क तुझे पी जो आ जा धारा बंद करायो चोरियों बंद करायो ब्याज बंद करायो रुश्वत बंद करायो शराब जा गुत्ता बंद अन्ना जे खैरत तो चक्कला बंद करायो नजर बंद जो छो मुल्क तुझे पी जो आ जा बस कर क़यामत जे सुबह ते कुरान जो आवाज गूंजन बर्तानिया कुत्तो असा का मदरसा न कजे जगियो तू घेर थीलो सोचो कुरान दी अचो कुरान लावारे सुनाए कुरान रब जी सुनान दिनिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभई तारीफुन अल्लाह जे लाजे को जहान जो पाली नड़ा है। आयो सुजानो पंहिंजे अल्लाह के नबी से मक्के में बेटा यार हम मुशरिक आया हुजूर का पूछो जे रब जी दावत खणी आयो उन जो तारुफ त करा हिकड़ो आया बा उन जो अब्बो केड़ो अम्मा केड़ी चाचा केड़ा मामा केड़ा बिरादर केड़ी हुजूर चाचो कुल हु अल्लाहु अहद चवेर मुजो अल्लाह अकेलो मुजो अल्लाह सबे ॻाल्हायो आसमान ठहण में अकेलो जमीन ठहण में अकेलो जबलन ठहण में अकेलो कायनात के हलाने में अकेलो कुल हु अल्लाहु अहद सुनो जबेल मुझो अल्लाह अकेलो। नबी से मन साहब बेटो पोड़ो जिब्रील अमीन आयो सोहना रब तो चई न पोड़े के मां रब जा सलाम दे पोड़े पोड़े दे बोला सलाम मोकले तू तो 0 मीटर दे मोकली नो पोड़े दे रब जा सलाम अल्लाह हुजूर पूछो पोड़ा केड़ो कम कंदो आ रब सलाम मोकलिया दई जेसकड़ो मुझो वजीफो आ वो डाढो पढ़ंदो आया बनिए ते हो जा उताक ते हो जा दुकान ते हो जा कारोबार में हो जा किथे भी हो जा डी हो जे रात हो जे वो वजीफो पढ़ंदो आ। हुजूर फरमाया केड़ो से मुझो कुल्लो अल्लाह सा डाढो प्यार है कुल्लो अल्लाह जंजे नाले तू चवनो न नंढड़ी सूरत आ हाय हुजूर फरमाया जेको 3 दफा कुल्लो अल्लाह पढ़े सजे खत्म जो सवाब बुधो 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 इस्लाम जा पैकेज दुनिया जे बुखिन कंपनिन जा यू फोन में पैकेज आयो आ मोबाइलन जो पैकेज आयो आ ज़ंक त हाने छितो करे मारियो आ माण्हू के बाकी इस्लाम जा पैकेज नफिल पढ़ त फर्ज जो सवाब पर यो पैकेज सिर्फ रमजान में हलंदो थवा हाँ 3 दफा कुल हो ला पढ़ सजे खत्म जो अब्बे अम्मा जो चेहरे जो दीदार कर कबूल पियल हज जो सवाब कबूल पियल हज असावारा सुलेमानी हज ने गरीबन सा जुल्म करे रत चूसे हज जे उम्रे जे इते गरीबन जो रत चूस पंज उम्रे ते हर 4थे महीने पैसे वाला उम्रे जे जो गरीबन जो रत चूसे हारन जो ॿिया वठनि हर जो कलाक 400 रुपए पर ही ठोके वठे 1800 रुपया ॿिया कलर जी बोरी 700 ही हाजी सगोरो 1200 रुपया सदके वञा तुंहिंजे अज तां सोचो
मानन के देखा वजा हज खुदा खौफ क्यों हाँ अब्बे अम्मा जे चेहरे जो दीदार कर कबूल पिल हज जो कबूल पिल हज मान तो जमा मिठो मोहम्मद हो जाए न सदायो अब्बे अम्मा के ये असारा छोरा गाड़ी ते लिखायो वतन अमड़ जी दुआ पिणे धाड़े लो हो जा पी ता के वणे ही न थोड़ा हाँ अब्बो जन्नत जो गेट न सतायो अब्बे के न सतायो अमड़ के टे दफा कुल होला पढ़ सजे खत्म जो सवाब 10 दफा मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ जण त तो 10,000 दिरहम रब जे नाले खैरात कई टे दफा टियों कलमो पढ़ जण त रब के सजी जन्नत जी कीमत ॾेई छॾियई बुधो बुधो पेके जनवारऊ इस्लाम जा पेके जा बुधो कम थोरो मजूरी डबल अमलुल कलील अजरुल कसीर हुजूर तो फरमा मुझे उम्मत ते कम थोरो छो ते ये उम्मत पोड़ी आ ये उम्मत पोड़ी आ पोड़न दा लेखो ही न हुंदो पोड़ो सजो दी घर खट दे गाड़ी में ठोडी वाला टाइप पोड़ा पोड़े दा केड़ा ये उम्मत पोड़ी आ पोड़े दा रब लेखो ही न कयो कम थोरो मजूरी डबल नमाज़ू 5 पढ़ो सवाब 50 जो मां न तो जमा मिठो मोहम्मद हाय नमाज़ो 5 सवाब 50 जो नबी जे सद के दफा खुलो हला खत्म जो सवाब हुजूर इन जे घर फरमा ला समरत बाद अली शाह फरमा सोमयानी का पुट क्यों कचेरियो न कयो बुधो बुधो पेके जनवारो मच्छरन में बैठो है खुदा जो खौफ कर कुछ ईसा का बोल जागो बिन मानन के जागन जी मोकला सोमयानी का पो शरीयत में बेमान न जागन हुजूर तो फरमाया ला समरत बाद अली शाह सोमयानी का बोल लंबियों कचेरियो न कयो न तो फजर हली विंदी केड़ा बमाणू जागन एको जमण मेहमान अचन या जो असां मुला ता वट आया हूं ता के जागन जी बियो जंजी ताजी शादी चल होजे मदा शादी रात होदे मोह करे सो में छोजे मुलो जले बियो सोमयानी का बोले जाग जाग असां जे गाल के समझ लागो न ठोके न के उब तो बजा हाओ शरीयत में बिन मानन के इजाजत बाकी न जागो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभी तारीफुन अल्लाह जला जानन जो पाली दर पांचन के पाले बराबन के पाले सजलन के पाले दुश्मन के पाले मुसलमान के पाले ओ महमूद कसम नेमतुल्लाह जे दावत अचल वाला रब्बो न के जबो मुसलमान के पाले पर काफरन जी भी मानी बंद न तो करे बेटा ये जो दम मेरे जे तब दे जे परचे त पाट भरे दे कारू में जिने के असा जी ठोकंदो सोचो इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान का सवा मानी न खाए ऐ असा वड मेहमान आयो त घटी दी वठंदा हेलो मां महमूद को से आयो या तो मैं मां तो पन्नी नहीं के बैठो घर मोबाइल माने कूड़ा जो मरकज सब जो सुभान जने सुभान अल्लाह चिया थोड़ो अॻिते सूर्य जो अॻिते पोयां जमायत अची वे ए नंढड़ा ॿार यार खिलंदा सॼो मामलो फिटाए अॻिते सूर्य अचो अॻिते सूर्य पर एल्फी लगल अथव सुरो ई नथा अचे केॾी त ख़ल्क़ या अञा त अचनि पिया माण्हू माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह सलामत रखे अल्लाह कबूल जो बंदी सुजाग थी चुका है मोहम्मद जा दीवाना कातिलन ये समझो तो असां डॉक्टर के शहीद कंदासीं जमीयत जो काफिलो रुकजी वेंदो गलत समझो काफिलो काफिलो कातिलो याद रखो ए जमीयत जा जोधा रक्त जे आखिरी कतरे ते दीन जे दुश्मन सां लड़दा रहंदा भाई हथ बुलंद करे जो भाई हथ नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शोहदाए इस्लाम शहीद इस्लाम उलमा डॉक्टर खालिद महमूद सुमरो जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर हाय काफिलो घटबो कोन वतंदो रहंदो
चौथे न काफ़िले के रत जो रे जो ॾेई डॉक्टर ख़ालिद अॻिते करे विया। हाणे असां 28 डिसंबर ते जलसो कयो बिटशा में, हिकिड़ो माण्हू मूंसां मिलियो रोए पियो, साईं मां सुन्नी न आहियां शियो आहियां, छो थो रोए? चई डॉक्टर ख़ालिद जी शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो जमियत वारनि जो आहे। नंढा न वॾा ॾाढा मुझो कीअं भला? चई इमाम हुसैन शहीद थियो तभी सिर सजदे में, डॉक्टर ख़ालिद शहीद थियो आहे तभी सिर सजदे में। नारे तकबीर, नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो इस्लाम जे दुश्मनन ते, उलमा जे दुश्मनन ते नारे तकबीर। कातिलो याद रखो, ये काफ़िलो क़यामत ताईं वधंदो रहंदो, हलंदो रहंदो। इस्लाम जा दुश्मन ॿुधी छॾियो, मत सम्झो मौलाना ते गद कसम न कया, डॉक्टर खे रत में पंहिंजारियो ऐं वेही रहंदा। न न असां पंहिंजे माउनि खां खीर माफ़ कराए पेरनि ते हथ रखी दुआ कराई आहे त डॉक्टर ख़ालिद वांगुरु टुकड़ा थी हौज़ कौसर ते पंहिंजे क़ाइद सां मुलाक़ात कंदासीं। ज़ोर से दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। तॾहिं त सॼी दुनिया असां ते काबड़ियल आहे। अमेरिका चए थो इहे न हुजनि, हा एनजीओ वारा चवंदा इहे न हुजनि, यहूदी चवंदा इहो न हुजनि, सॼी दुनिया। पर रब चए थो देवबंदी क़यामत ताईं हलंदा। फेर कीअं करे? फेर लाइ त खोसन वारी दिलि खपे। सो ॿिए खे जे मूंखे झले बि त मां फेर कयो, ॿिए चयो टे खे टे जो, चौथे खे चौथे जो, पंजे खे नव माणिया हिकिड़े खे झले पियो। हाणे हवाई फेर पियो करे डज़ जो के नव ई माणिया किरी पियो। दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। दिल पर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई। शिरक कुफर खे दूर करे ईमान बचाइण आया अथई। है मज़लूम जी गाल, मजबूर जी गाल, मजूर जी गाल जो कायनात में कया मिटे मोहम्मद कया। समाइल तिरमिज़ी में रिवायत आ, नबी से मदीने पाक में बैठा मानू हथ पिया ॾियनि, हिकिड़े नौजवान हथ ॾिनो, उनजे हथ में लिफो। हुजूर फरमाया तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सईद आहे। केरु आहे? मां अंसारी आहियां। तुंहिंजे हथनि में लिफो आहिनि, छाजे करे? या रसूल अल्लाह जबल में मज़ूरी कंदो आहे। हुजूर हुनजे हथ खे छिके मिटे मोहम्मद चुमी ॾेई। हाय ओ दुनिया वारो, कायनात में कोई लीडर अहिड़ो न आहे जे मज़ूर जा हथ चुमिया, जे हथ चुमिया आहिनि असांजे आका मिठे मोहम्मद मज़ूर जा हथ चुमिया। ज़ोर से इहा हदीस मो हैदराबाद प्रेस क्लब में पर साल पहिरीं मई ते मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाईंदा आहिनि पूरी दुनिया में। फर्स्ट मई मज़दूरनि जो आलमी ॾींहुं असांजे मुल्क में ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। 14 फरवरी आशिकनि जो आलमी ॾींहुं। सदके वञा थो था आशिक वरी अहिड़ा जो सवा जो इज़ी लोड चयो त ॻाल्हाइणी छॾियो। 5 फरवरी कश्मीरियुनि जो ॾींहुं। 60 साल थिया आहिनि कश्मीरी पादर पिया खाइनि। मसइलो आख़िर कॾहिं हल थी वियो? असां वारा सुता पिया न हो वीचारा मोचड़नि में, हो मवाली सुता पिया, हिकिड़ो सवड़ लाहे वियो न तब नचे में धुलाणे ॿिए अची चवनि अरे सवड़ लाहे वियो के वेहाणो खण अचे त ॾिसूंसि। हे अञा वेहाणे कश्मीर जो मसइलो। वॾा माण्हू ग़रीबनि जो रत था चूसनि। सारियूं घणे माण्हू खपायो? सची ॿुधाइजो, जलसे में वेठा आहियो। 700 कमंद काठियूं 400 रुपया माण्हू कमंदो, 130 ॿुॾी मर्रो गंजा यो माठ करे ईंदड़ साल देवियूं पोखिजो। 5000 रुपया कलर जी बोरी ग़रीबनि वरिती आहे। 11 महीना कमंद जो इंतज़ारु कयो अथऊं, उमेदूं कमंद में रखियो वेठा आहिनि। बाबो मरी वियो आहे, कई राति कंदुमि कमंद लाइ, अम्मा जे लाइ 2-3 देगड़ियूं लाइ वियो। चोरो बि तंग कयूं वेठो आहे, भागो हिनखे का डबो पैक वठी ॾिया। वॾियूं स्कीमूं आयो जो कमंद तो घर जा टपड़ बि खपा। ज़ालिमनि जो साथ ॾींदो ज़ुल्म वधंदो।
आलमन जो साथ ॾींदो इंसाफ तव्हांजे दरनि ते पहुचंदो। भला माण्हू त ग़रीबनि जो रत था। गसाना जो बादशाह नओं मुसलमान जो काबे जो तवाफ पियो करे। तवाफ दौरान रश हिकिड़े ग़रीब जी लत अची वियसि एराम वारी चादर त हुन ग़रीब खे चंबो हई। ग़रीब आयो हज़रत उमर ॾे, सोना उमर तुंहिंजे हुकूमत में ज़ुल्म असां न ख़ैर त आहे पर हाणे मुल्क जो बादशाह नओं मुसलमान जो हरम में रश लगी पई, मुझी चादर अचे मूंखे चंबो। हज़रत उमर हेॾा हेॾे आयो छो हिन ग़रीब खे चंबो? चए मुंहिंजे चादर ते लतन नहीं कि वो काबो तुंहिंजो आ जा सभिनि जो हक़ आहे तुंहिंजी लत बि कंहिंजे चादर। हज़रत उमर ग़रीब खे जो हाणे चंबो। ग़रीब जो चंबो जहिड़ी गदह जी लत ताकत है ना गरीब डोरा ने शुगर न ब्लेड ब्लेड। हाँ मूंसां हिकिड़ो वॾो माण्हू मिलियो हैदराबाद में सैयद सगोरो आहे। मूंखे चई मां लप गोरियुनि जी खाईंदो आहियां तॾहिं 1.5 कलाक सुम्हंदो आहियां। ऐं हिननि ग़रीबनि खे रोड ते हंधि विझी ॾे गोगरे जा ठका जहिड़ो जनरेटर पियो हले। ताक़त जूं गोरियूं खाइनि। हाणे असां वटि हिकिड़ो 60,000 में ॾंद विझाए आयो आहे पर डॉक्टर चयो त गरम चांहि न पी जां, थधो पाणी न पी जां, निछ चई त वात न पटिजां। हा निछ में वात कीअं बंदि थींदो? साड़ी लॻे पई पाण पे मूंखे ॿुधाए चई मां कमरे में वेठुमि निछ जो आई दरी खुलियल ॾंद वञी रोड ते किरियो। बचायो पाण खे। आलिम ॾींहुं राति इहा महिनत पियो करे त नबी छा ग़ुलाम थियो दर दर जे धिकनि खां बचो। हुज़ूर जे बिलाल सैयद कोने हबशी आ पंहिंजो कोने परायो आ बूढ़ो कोने कारो आ मक्के मदीने जो कोने हबश जो आ। मेराज वारी रात घुमे फर्श ते जुतीअ जो आवाज़ अर्श शिरक जे रूप में ई दे जो बंदी मुकाबलो कजा बिदत जे रूप में ई दे जो बंदी मुकाबलो कजा गदपन बच्चा इनकार कजे जो बंदी मुकाबलो कजा साहबत तबर्रो कजे जो बंदी मुकाबलो कजा। इमरान जे शक्ल में पाकिस्तान में अमेरिकी कल्चर आनी थे जमीयत जजोता तुझे रस्तो रोकीदा मदरसन के खिलाफ एक्शन कर दे फजरामान जकार कना तुझे रस्तो रोकीदा। इन मुजाहिदन के रब पैदा ही ने जे करे कयो क़यामत तक मोहम्मद जे दीन ते चौकी इदारा। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने इस्लाम, शाने इस्लाम, शाने सहाबा। सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद। जमीयत उलमा इस्लाम सजी इस्लाम जे खिलाफ साजिश है। बटे इमरान बटे किरोड़ बटे 3 महीना पे छोरियों न चाहिए सर नया पाकिस्तान बनाऊंगा। जब अमेरिका कैसे पैसा बंदे नई शादी कई हाने कादरी सूदो नी रात बैठो जो नौ पाकिस्तान का नया पाकिस्तान बनाऊंगा। बस कर जके पाकिस्तान न तो बने ना दुबई लंदन वही शारजा धक्का खाओ इते मोहम्मद जा गुलाम रहना। इस्लाम जे खिलाफ साजिश न कयो तने ते चयो कहो जरदारी जिंदाबाद कहे इमरान जिंदाबाद कहे नवाज शरीफ जिंदाबाद। हिकड़ो मर्द कलंदर मौलाना फजल रहमान किरोड़े मानू गड करे कदे कराची में कदे सक्कर में कदे बहावलपुर में कदे मीनारे पाकिस्तान कदे पेशावर लखे मानू गड करे अमेरिका कुत्ते के जवाब नहीं। खबरदार मोहम्मद जो इस्लाम क़यामत तक जिंदाबाद। मदरसा बरेलविन जा तर्जुमानी मौलाना फजल रहमान मदरसा अहले हदीस जा पार्लियामेंट में जंग मौलाना पियो लड़े मदरसा सिपाही साहब जा जंग मौलाना फजल रहमान। आजाद बंदी हो मौलाना फजल रहमान जे हथ ते बैत करे ऐलान करो जो सियासत में इमाम पार्लियामेंट में इमाम जाए लीडर आए जो संजो का मौलाना फजल रहमान है। राजा तो जो सुभान अल्लाह बुलंद आवाज से असा के जान प्यारी ना है फजल रहमान के मोहम्मद जो इस्लाम प्यारो है। उन्हनि के कुरान जो आवाज दुखियो तो लगे हुजूर फरमायो कुरान क़यामत ताईं हलंदो। कुरान कुरान बरकत कुरान में आ
हाणे असां हिकिड़ो वॾेरो मरियो उनजे पुट ठोके क्रिकेट जी टूर्नामेंट कराई 40 मूंखे चइसि बाबो छुटंदो मुंहिंजो हिते छोरनि छका हयां क़बर में मलाइक पिणे खे छका हणनि क्रिकेट सां पिणे छुटंदो चूता जा मुसलमान तबर्रक बिल कुरान बरकत कुरान में पर असां खे अंग्रेज केड़ी पट्टी पढ़ाई आ छोरन के कुरान न पढ़ायो अब पुट घणा थी 5 वडो छा कंदो आ डॉक्टर आ उन खां नंढो इंजीनियर आ उन खां नंढा बई बीए में उन खां नंढो उन कीचीअ में कुरान मुल्ला गया बुख मरन मुल्ला बुख मरंदा फाटी मरंदा मुल्ला था बुख मरन या अंग्रेज कुत्ते असां जो दिमाग में पट्टी भरी जा तो कुरान न पढ़ा तो बच्चा बुख मरदा बुख मरदा चंगो हाने पाण में वेठा ता हिते ऐलान कयो सुभाणे बाद ताल के पन्ने अकल में एमए वारा बीए वारा बेरोजगार भी अचन जेके मुल्ला बेरोजगार न उहे भी अचन मैदान हिकिड़ो गॾु जो हिते जमो थियो मुल्ला के एकड़ बेकड़ के निभागा हुजन सपा तड़ न सब धंधे लगा एमए बीए वारा एडा बेरोजगार इंदो जो रेला भरे वने समुद्र में उछ डिग्रियों बगल में ना हमें नौकरी दो हमें नौकरी अंग्रेज कुत्ते असां खे पट्टी पढ़ाई आ त अंग्रेजी पढ़ंदे नौकरी मिलत कारण वारो केर आ सबे ॻाल्हायो कारण वारो केर आ रोज़ी ॾियण वारो केर आ लतीफ तो चे जबल मथे झूपड़ा झूला की न झुलन जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन कंहिंमें आसरो सभई ॻाल्हायो कंहिंमें आसरो फुटन में सारन में कमंद में नौकरी में दुकान में जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जिन आसरो न लाथो अल्लाह हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी है ईसा जी माना सैर कंदड़ ईसा माना सैर नाला ही जिसके लिए प्यारा है इनके करे हुजूर फरमाया नालो भलो रखो से भलो नालो केड़ो फरमाया खैर अस्मा अब्दुल्लाह भलो नालो अब्दुल्लाह है अब्दुल रहमान अब्दुल रज़ाक अब्दुल सतारा अब्दुल आदा अब्दुल सबूरा अब्दुल समदा अब्दुल वाहिदा ऐं असां सिंधियुनि जा नाला किरड़ कांडेरो ट्रूह अक्कू चाचो लीमो लीमो बनालो वठ त वात ही पानी जेके पन्ने जे मुहाजिरन के नथा वठण अचनि मलाइकन के किथां वठणी जरे आ जायो जा मुसलमान जे करे बाहर जमे न सजे कन में बांग कबे कन में तकबीर नालो भलो रखो छचू न कयो सुख न खणो इनके चिब्बो छोरो जाओ तेरे हंदे के चटी छठी लिखियल काथे आ माइन जे चवण ते असा जो रिमोट रन नोट ये जो बचन जो हणन द मुर्स के जनवरी में पगार ना पे हां ए साल मुर्स मा कम कढन या बिन तरीकन था या तडी न मेहणो तानो तानो दिन तो कहूं तो जुम्मो भलो 60,000 जो हिंदोरो वठिया ज़ाल जो ये जो तो मुर्स के बजड़ो पुछ तो लटा चिला डुकी में कपाए मनी बेरी हो हिंदोरो वठी आयो सुलेमानी चाहे पापन सा वेठो लगो रन जे पाया या ज़ाल कम कढन या रोई रोवण त रन के कंप्यूटर दिया बस मुंह तो ये घर कदे सुख री मेहना ताना हुजूर फरमा अल मरद इजा जल्लत कमजा वो औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े नंढा न वडा जो सुभान मुझे सोनो हुसैन तो जे मां निंद करे वरी उठा मां निंद करे वरी उठा मां निंद करे वरी उठा हत्ता जुनादी बिलाल तो बिलाल अची आजान दे पर अम्मा फातिमा मुसल्ले ते मौला जो कुरान पे पढ़े असा जो मां अम्मा अता याद जे तो रब जल्दी इनाते ना बोलो वाला छो न तो मान जे जो असा दीनदार कोने हूं इन जे करे एकड़ी माई 4 मर्द जहन्नम में वठी वेंदी बुधो बुधो असा जी जवाबदारी है घर में दीन सिखा असा के न तो अचे अब आता याद अचे तो रब जल्दी इनाते ना कुल वाला कलाम सब याद
शमन जा फौजी जा भाग्य जा निभाग्य जा सब अते याद याद कोने रब जाने आए मुसलमान पर जे चऊं था अबा वञो तबलीग में जमात में चिले में जमात त्यार हे मां वांतो कोन वांदा त अस्पताल पिया अथव हलो पन्ने अञा वांदा ॾिसणा अथव हलो सखर सेंटर जेल में अञा वांदा ॾिसणा अथव हलो कब्रिस्तान में सभा वांदा आहे वांदो कोन मोबाइल ला वांदो मैसेज ला वांदो मिस कॉल ला वांदो होटल ते वेही माई खैरा ने भागी ॾिसण ला वांदो नमाज ला वांदो कोन हिन वटि हाय नमाज ला वांदो थी न त रब खे वांदो करणु ईंदो आहे हाँ मुसलमान नबी से मेराज थे विया रब के जो मौला मुखे मेराज कराई मुझे उम्मत जो मेराज सही तव्हां हिकिड़ो दफ़ो कयो उम्मत ॾींहं में 5 दफ़ा मेराज कर नमाज जो तहां खे था चऊं कलमे वारा जो तहां कलमो पढ़ी दाखिला वती आ असां कॾहिं वाणियुनि खे चओ जुमे ते देर छो कंदा आहियो पाणी जो जुमे में छा असां कॾहिं उनखे चओ ॿार मदरसे छो नथा मोकिलियो मुसलमान तोखे था चऊं तो कलमो पढ़ियो आहे जेको दाखिला वठंदो आहे उन सां सभु शर्त कबा स्कूल में दाखिला वठो न चोकरो मास्टर उनखे चवंदो 3 बजे अचिजां 8 बजे अचिजां पिंडली कुन वारी कापी खणी अचां असेंबली थींदी पिण हेगा मुंहिंजी फीस बि वठो अचिजां छोरो पढ़े न पढ़े हिनखे फीस जो लाचार तो हिन मास्टर खे चए खोड़ छोरा पन्ने में वतंदा गॾहनि जा न हलाईंदा इनखे चवंदो चए 8 बजे अचिजां इनके चवंदो चे टिंडी मास्टर ख़बर आहे इन दाखिला कोन वधिया मुंहिंजो इन जवाब तो कोने को कोली बागड़ी बीड मानियो इन नबीअ जो कलमो न पढ़ियो आहे असांजो इन सां वास्तो न आहे हाय मोहम्मद कोर्स में अचण वारा तो मोहम्मद जो कलमो पढ़ियो आहे असांजो तोसां वास्तो आहे कलमे पढ़ण खां पोइ नमाज़ पढ़णी आहे रोज़ो रखणो आहे हज करणो आहे तबलीग करणी आहे नेकी करणी आहे नबीअ जी ग़ुलामी अपनाइणी आहे ॼमण खां वठी मरण ताईं मोहम्मद जो ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ार क़ब्र में पहुचंदे रब तुझे कब्र के जन्नत जो बाग बनाए छॾे ज़ोर सां बुलंद आवाज़ सां हां मुसलमान लाइ पाबंद ब्याज तू न खा रिश्वत तू न वठ पानी हाणे त खीर मां मच्छूं पियूं निकरनि खैर पर में खीर वारे खीर पे न मच्छी खणी भड़को खुदाई मार पई खीर मां मच्छी चे ॾिसो रब जी कुदरत रब जी कुदरत कोने शाख जी कुदरत बचायो पान के मन गशब अलई जमिन्ना हुजूर तो फरमाया मिलावट वाले मुझे जमात में ना है सोचो तबर्रक बिल कुरान रहमत वारी नमाज बरकत वारी नमाज रब मोहम्मद जे सदके असां के नबी जे सद हुजूर फरमाया मां पंहिंजे उम्मत के सुञाणींदुमि साईं कीअं सुञाणींदो फरमाया मुंहिंजा सच्चा उम्मती पक्का उम्मती 5 वक्त वज़ू कंदा नमाज पढ़ंदा चेहरो बाहूं पेर चोॾीअ जो चंड वांगुरु चिमकंदा मां मोहम्मद बाह खां वठी औदे कौसर जो पाणी बि प्यारींदोमान जन्नत में वठी हाणे कराची जो इज्तिमा जो 15,000 जमायतूं निकितियूं कल करे हिसाब कैलकुलेटर ही फेल 15,000 जमायतूं राय विंडो जो इज्तिमा जो 2 किस्तनि में हिक किस्त में 14 लाख माण्हू तव्हांजे इलाइक़े जो हिकिड़ो हाजी साहब मूंसां मिलियो 4 CNG अथसि 9 पेट्रोल पंप अथसि मुंहिंजो हाजी हिते पियो आहे जे कलमे जे बरकत सां रब जेको न पलाल में मज़ो रखियो आहे दुनिया जे एसनि में उहो मज़ो न आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ नंढा जो ता अचो मदरसे वॾा जो त हलो राई विंड खणो बिस्तरो पोड़नि जी उते मार्केट आहे हिते असांजा पोड़ा घर घटूं हेॾा छिननि हज़रत उमर से मदीने में हिकिड़ो पोड़ो उठता किथां आयो आहे शाम मुल्क मां छो आयो आहे अतहियात सिखण ॾाढा छो नथा चओ ये पोड़ा कम जा असांजा पोड़ा सॼो ॾींहुं नास ॾेई ॾेई नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो सालन ज़रो हराम जो दीन काथों आयो आहे शाम मां छो आयो आहे अतहियात सिखण ॿियो कोई कम कोन्हे चए ॿियो कोई कम सोने उमर जे अखियुनि में ॻोढ़ा पोड़ा मुबारक अथई अतहियात जे सदके रब तोते जन्नत वाजिब करे छॾी ॾाढी हंध जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ आयो कुरान में ये दर्स मिलिया
सुञाणो रब खे सहाबा कुरान पंहिंजे सीननि में आंदो मोहम्मद जा नौकर थिया हक़ल जो कंदा हा समुंड बि रस्ता ॾींदा हज़रत उमर से जुमे जो खुतबो पियो ॾे टे दफ़ा ही जुमला चई या सारिया अल जबल बिना मोबाइल जे बिना वायरलेस जे बिना इंटरनेट जे हज़रत उमर जो आवाज 400 मील परे पे असां त मोबाइल ते ॻाल्हाईंदो हलो दुबई पियो ॻाल्हाए ये मोबाइल वॾी निभागी दवा चैन जान ते ज़रूर वजंदी मानी खाईंदो वजंदी अध सरोटे जहिड़ो घर ॻाल्हाए ख़ुदा मानी खाईंदो वजंदी मस्जिद में वेंदो वजंदी बाथरूम में वेंदो वजंदी चौथो टाइम अञा ॾुखियो आहे संदरा वॾी निभागी आहे ख़ुदा वैल मचाए न कई वरी मोबाइल ख़ुदा जी ॿार पई चवनि के हेॾियूं मोबाइलियूं जहिड़ो दोज़ख जो मोचड़ो न हलाइणु अचेसि न बंदि करणु अचेसि हुअं निभागो नड़ जुमो नमाज़ूं पढ़े कोन जुमे जॾहिं आयो मस्जिद में हाणे चइनि अॼु मोबाइल हिनखे बंदि करणु अचे कोन होॾा मौलवी शुरू हेॾा मोबाइल शुरू वठि वठा हणो हणा हाणे सही केरु जान छॾा नमाज़ पूरी करे हीअं ओके हलो केरु इब्राहिम पियो ॻाल्हायां पने हुजे त नास वठियो अचिजां बचायो पान के गंदन आवाज़न का हुजूर फरमायो बा आवाज़ लानती थवा बाबा एको गान बजान जो आवाज़ बुधो बुधो छोराऊ सॼो मोबाइलियूं भरियूं वेठा आहियो 3GB 2GB पिणे से GB चंगन भलन जो मोबाइलियूं खाली कोन्हनि बुधो बुधो मुलऊ है मुल्लो होटल ते कीअं वे ॾाढी पच कमरे जो दर अंदर वेठो आहे तूं तहज्जुद वेठो पढ़ी आहे न खुदा जो ख़ुद सोच सातान मलून बिन आवाज़न ते खुदा जी लानत आहे गान बजान जो आवाज़ औरत जो आवाज़ जेको चौथी वारी खां ॿाहिरि वञे हा माईअ खे क़ुर न आहे पढ़णो हाणे त मायूं मुफ़्तियानियूं पियूं थियनि पर बांग न आहे ॼणी माईअ खे माई बांग ॾींदी त सॼो ॻोठ मस्जिद में हूंदो हुनजे आवाज़ में करनि था पर हुजूर फरमायो क़ुरान जो आवाज़ क़यामत ते बरकत वारो आहे हा हा क़ुरान जो आवाज़ हुक्मरान इहो आवाज़ बंदि न कयो हाणे त साया पिया थियनि मदरसा बंदि कयो एजेंसियूं पियूं अचनि रिपोर्ट पियूं वठनि मुंहिंजे मदरसे में एजेंसियुनि वारा आया से हेॾो मदरसो काॾों आणींदा आहियो मुंहिंजो इहा ख़बर आहे असांखे बि कोन्हे चओ अमेरिका ॾींदो मुंहिंजो पाण पियो पिने बेग़ैरत असांखे ॾींदो चओ केरु ॾींदो त मुंहिंजो जेको सॼी दुनिया खे ॾींदो आहे काॾों ईंदो आहे मुंहिंजो इहा असांखे ख़बर कान्हे चए बड़ा रिकॉर्ड त ॾियो मुंहिंजो जेको को ॾे असांखे त रिकॉर्ड ॾियो न असांखे अहिड़ो पियो ॾे जेको रिकॉर्ड पुछे ई कोन ॾाढा ॾाढा जो न ॾाढा सुभाणे अल्लाह हाय हुनजे करे असांजे जमात फ़ैसिलो कयो आहे 26 फरवरी खां लखीअ खां सक्कर जो घंटा घर चौक ताईं 5 लाख माण्हू गॾु करे असां अमेरिका खे इस्लाम जे दुश्मन खे मदरसनि जे दुश्मन खे ताक़त नामूस रिसालत जे लाइ लखे माण्हू गॾु करे महाराष्ट्र जे क़ियादत में जमीयत जा मुजाहिद ऐलान कया त क़ुरान अकेलो न आहे नबी अकेलो न आहे लावारिस न आहे लखे बुज़ुर्गमान जा कारकुन सिरनि जा कफन ॿधी सक्कर जे घंटा घर चौक ते पूरी मीडिया ॾिसंदी दुनिया के पैगाम ईंदो त पाकिस्तान मोहम्मद जे ग़ुलामनि जो मुल्क आहे नारे मुजाहिदीन दा ॿई हथ मथे खणो ॿई हथ नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान शाने कुरान शाने कुरान ही जमात लावारिस न असां दहशतगर्द न आहियूं असांजो कोई वास्तो न आहे बम धमाकनि जा असां हिनजी मुज़म्मत कई आहे कॾहिं बि मौलाना फज़लुर रहमान तशद्दुद वारो रस्तो न वरितो आहे डॉक्टर साहब शहीद थियो लखे माण्हू गॾु हा हिकिड़ो शीशो बि न टुटो ख़ुदा जो कसम इहो असांजो सबूत आहे त असां तकरीबकार न आहियूं बेनज़ीर मुहित पंपनि खे पायूं मार्केटुनि खे पायूं लाड़काने जे डॉक्टर साहब जे जनाज़े में लखे माण्हू हेॾा असांजी कूड़ी मीडिया पे जे 4.5 लाख माण्हू आहे
लखे माण्हू पर जेकॾहिं ये इश्तिहाल में अचन मौलाना ऐलान करे केर रोके न पुलिस न रेंजर्स न आर्म हिकड़े मौलाना फजल मां ऐलान हा तो जमियत वारा तकरीबकार नाम थींदा असा कानूनी रस्तो इख्तियार कयो है इंशाअल्लाह कानूनी रस्ते से जिन भी कुरान जे खिलाफ साजिश कई है असा मदरसन जे ला तापत नामू से रिसालत जे ला खत नबूवत जे ला पांच चार टुकड़ा कराइंदा से मोहम्मद जे खत नबूवत चंडारा अणधारा केड़ा मुजाहिद जो भाई हद मथे घणो भाई हद नारे तकबीर शाने मुस्तफा खत्मे नबूवत काजान उनते इस्लाम जे दुश्मनन ते उलमा जे दुश्मनन ते मदरसन जे दुश्मनन ते नारे तकबीर तू गंडा गन मशीनन सा हिदायत सर बड़ंदई डंडन सा ये गाल न समझाए बाराणी मता अटके जमियत वारन सा रात भी मुझे टंडो गुलाम अली जलसो 20,000 जो मजमो 7 जिलन जी पुलिस एजेंट सो लथलाओ असा उते या गाल वाज़िह कई त असा तखरीबकार ना आयो मदरसन जे खिलाफ एक्शन न खणो खुदा जो कसम असा पांजी जान दई मोहम्मद जे कुरान जे मदरसन जी बात कंदा आज वचन क्यों थे इंशाल्लाह नमाज पढ़ना से चौ तो से भाई चौ इंशाल्लाह नमाज पढ़ना से मस्जिद खुदा जो कसम ता जे करे काफर असा के मेहना था देन बुधो मुसलमान नमाज न पढ़े अब केरा दर्जी आया काहे जैसे बनेंदी थी ओ तू छाजो दर्जी अब केरा लोहर आया डाटो छपड़ी इंदो थी न पो तू छाजो लोहर अब केरा ड्राइवर गाड़ी हलाई न पो तू छाजो ड्राइवर तू मुसलमान हा नमाज पढ़ंदो न खणा लाउ तो मुसलमान नमाज न पढ़े चलो आजा सचा हुजूर फरमाए मां पंहिंजे उम्मत के सुञाणी दो सा किया फरमाए मुंहिंजा उम्मती नमाज़ी हुंदा वज़ू कंदा मुंह धोंदा पेर धोंदा उनजा उज़वा चोॾीअ जे चंड वांगुर चिमकंदा मां मोहम्मद बा का वठी हौज़ कौसर जो पानी भी प्यारींदो मान जन्नत में भी वठी वेंदो मान केडी त ख़ल्क़ आई आहे महमूद खोसे में अञा माण्हू अचे अल्लाह वाह नेमतुल्लाह तुंहिंजो जलसो तॾे वञे तिन जे जेके खिली खीकारनि पाए भाकुर भाई पियो जो वेझो वेहारनि नकी तलब ताम जी रुगो पानी ढोक प्यारनि कातियूं को हाड़ा की न के रुगो मोहब्बत सां था मारनि जेके सच्ची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जी कहिड़ा मुजाहिदनि जेको मुंहिंजो वाइद ॿुधी भॼी वेंदा सभु चओ सुभाण अच्छा सुभाणे अल्लाह वारा भॼी वेंदा वॾा हर के मौलाना गुलाम यासिर नंद साहब बैठो आहे उनजो बयान थींदो मूंखे इमरजेंसी कंहिं प्रोग्राम में वञिणो आहे इन जे करे दोस्त बैठा हुजो नमाज़ थींदी मौलाना गुलाम यासिर नंद साहब ओ बीठे सिज खां पहुतल आहे माया नाज़ ख़तीब आहे मिठड़े अंदाज़ ऐं भत बि तयारु पियो थिए जेको हितां वियो न गोॾे खां टंग चटूंदसि सवाइ उन्हनि जे जेके मूं सां गॾु आहिनि اللهم لك الحمد كله ولك الشكر كله وعليك البلاغ كله لا إله إلا الله الحليم الكريم سبحان الله رب العرش العظيم या अल्लाह सभिनी जो अचण क़बूल फरमा अल्लाह वेहण क़बूल अल्लाह ॿुधण ॿुधाइण क़बूल ईमान ऐं अमल वारी ज़िंदगी नसीब बुरे ॾींहं खां बचा अल्लाह बुरी रात खां बचा अल्लाह बुरी सोहबत खां बचा बुरे अंजाम खां बचा वार वार गुनाहन में आ विक विक गुनाहन में आ कोई अमल कोने अजे हबीब जे सदके रहम या अल्लाह सा तोखे न ॾिठो मलाइकन के न ॾिठो जन्नत जहन्नम न ॾिठी सा तुंहिंजो कुरान ॾिठो आ ज़ालिम हुक्मरान असां को कुरान खसण था चाहना है अल्लाह मुसलमानन में जज्बो पैदा फरमा जो तुझे कुरान जे ला असांजे जान के अल्लाह तू हिफाजत कंदे ये काबे जी हिफाजत के या बाबिल अल्लाह तू हिफाजत कंदे जे निमरूद के मारी